अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पापनगर अॼु जी अपडेट में पापनगर ड्रामे ते जेका अॼु अपडेट आई इन में काफ़ी ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं पापनगर ड्रामे जूं ख़ूबियूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि ऐं पापनगर जी जेको हाणे ईंदो यानी जेकिन जी पहिरीं एपिसोड या प्रोमो या टीज़र ईंदो उन जे बारे में बि कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। दोस्तो उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। जे हिन चैनल ते तव्हां आया हो जे वीडियो ही मुंहिंजी तव्हां ॾिसी रहिया हो पोइ तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो त तव्हां अहिड़े यूट्यूब चैनल ते अची विया हो जेको हर वक़्तु तव्हांखे नवे नवे ड्रामनि जी अपडेट्स वग़ैरह ॾींदो रहे थो पियो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त हिकु पापनगर त हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे ऐं इन में साम्हूं जेको तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे सभु अदाकार मौजूदु आहिनि ऐं तव्हां इहो सोचे रहिया हूंदव छा पापनगर वाक़ई एॾो भलो ड्रामो आहे। बिल्कुलु दोस्तो पापनगर ज़बरदस्त ड्रामो आहे। बहितरीन ब बहितरीन ड्रामो आहे। जेका नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो अब्बास गुल उडाणो मानी उन जे किरदारु ऐं राबेल जे किरदार ते हीउ ड्रामो शाया कयो वेंदो। हीअ सुठी कहाणी लिखी वई आहे। राइटर बि पंहिंजी बहितरीनु महिनत कई आहे। लॻभॻि हीअ ईद ताईं तव्हांजे साम्हूं अची वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।